गया हो इंशाल्लाह मुझे मजाज का वाक़िफ़ आयो मां आज मजाज का वाक़िफ़ आया न कातिल के लिखा न कातिल के रहण वालों के लिखा दुनिया में एॾो वॾो ऐलान पे थो थिए साईं जंहिंसां नाइंसाफ़ी थिए उन सां गॾिजी वञो भाई इमरान खान लई कौम उन सां गॾु आहे उन सां नाइंसाफ़ी थी आहे माना एतिरो त कुल अथव जंहिंसां नाइंसाफ़ी थी उन सां गॾु हुजणु त पोइ तारीख़ में केॾी वॾी नाइंसाफ़ी आहे जो अॼु ॾींहं ताईं न तोखे कातिल सम्झ में आयो न मक़तूल सम्झ में आयो तोखे हिन मुहर हिन माए मुबारक के रमज़ान में मां सभी करते अलग ऐलान थो कयां दरगाह ते हिकु रस्तो अख़्तियार कर या अली जो साथी थी या अली जे कातिलन सां गॾु पूरो अशरो साबित कंदो अली सां गॾु केरु आहे ही त मौजूदो आहे मुंहिंजे मौला जो जेके चवनि था त नबी जो सहाबी आहे त पोइ सहाबी जे कातिल ते लानत कर ख़ामोश बिल जो दीन ना साल बिल पिया पास कराए सिख सहाबा जे खिलाफ जो ॻाल्हाए उन जे लाइ कानून पास कयो वो अली सहाबी आहे अली सहाबी आहे त पोइ तोखे सहाबी जो दर्द हुजे जे मोहम्मद जो भाउ जो दर्द हुजे जे मोहम्मद जो यार आहे त यार जो दर्द हुजे जे ख़ुलफ़ाए राशिदीन इन सां कहिड़ी ठगी थी थिए सॼो साल ऐलान थो करी सहाबी जे वफ़ात वारे मोकल थियणु खपे इस सिलसिले में बिल खणी आया एहतिजाज कयो पहिरें सहाबी जे वफ़ात ते मोकल छो थी थिए मुंहिंजो तूं रड़ी रड़ी कंदे मरी वञ लेकिन को बि बिल पास न थींदो अली तुंहिंजो मौजूदो आहे हुकूमत कंहिंजी बि पर तुंहिंजी शहादत ते मोकल आहे हिते सॼी क़ौम रली कंदी थी वञे से मोकल थियणु खपे असां तो सघंदा लेकिन हुकूमत जहिड़ी उन खे एके रमज़ान याद हूंदी बाक़ी ॿी ख़बर नथनि त केरु कॾहिं पोइ आहे किथे पोइ लेकिन अजीब आहे क़ुरान जे सॼी दुनिया खे वाक़िफ़ कयो त रमज़ान जा क़ुरान जी बहार किताब जी हन लॻी पई आहे त क़ुरान पढ़ो कुरान पढ़ो यतफक्करून मुझे कुरान में फिक्र कयो इहो चवण छा आयो अथव मां जुमलो बताया थो ताकि कुरान जे सरज़मीन ते मुंहिंजो जुमलो ज़ाया न वञे कुरान जा आशिक़ो इहो त मूंखे जवाब ॾियो इहो कुरान जो आशिक़ आहे अफ़सोस आहे रमज़ान में एॾो अथव क़ुरान हिदायत जे लाइ
ही कुरान की मौसम माना हर मौसम की बहार कुरान की बहार अचो कुरान को पूछो ए अल्लाह का मुक़द्दस किताब तू आयो छो पूछो ना कुरान को पूछो ये थके लो तुम्हारो मसाइल पैदा हो ये तो कुरान को पूछो अल्लाह का मुक़द्दस कुरान तुम रियाज करते ही लुकमान तुझी रियाज ताज कंपनी कुरान तुझी रियाज को मदीने अल्लाह जो बल हो कुरान मजीद फी लोहे महफूज ये कुरान मजीद कुरान जो लोहे महफूज में आज पढ़ते दावा सा तो जमा को हिकड़ो देखा ये को लोहे महफूज की दावा करेगा तो के तो ना देखा नबी नमाज को पढ़े हसन रात को खेले हेदे को इशारा करे करे हेदे को इशारा करे जैसे तंग दिल के हसन न बणियो हौसला तुम्हारा वाला ने बिगड़ पड़ा जियो बाबा जियो समय भला है के भला की इतना कैसा तक हो नबी को जो से कहां जो चाहता हो तो मुझे घर जा वाला आलम है खुतबो का पढ़ो हम करे आंगल मथे पे करे नबी जो चाहे राग थोड़े को करे लोहे महफूज जो मुताले को करे आज खबर पई त लोहे महफूज खथिया जेको साईं शेख साहब जबरील न ॾिठो वो हसन ज़मीन पावे ही ॾिसे पियो लोहे महफूज में मुताले को करे केड़ो मुताले को करे त कंहिंजे लाइ केतिरो लिखियल आहे कंहिंजो औलाद केतिरो लिखियल आहे जिनके लोहे महफूज की खबर जमीन पावे ही मुताले रखन तुझी अखे तो दिसी सके थी तुझी अखे आसमान देखो ले जो है जो तुझी अखे दिसे थी साइंस का हजारा करोड़ा मील परे वो तुझी अखे में छाए वो लेके छाए ये आसमान तुझी अखे में समाई गई हो हितों में लुकमान आसमान को दिसी हिता गई सिज को दिसी देखो सिज वाला केतरो परे तो के थोड़ी नूर जी जरी मिली है तो सजी कायनात को दिसी निभागा कर जो जिस्म नूर जो जिस्म नूर जो घराना नूर वाह उनको कमाल साउंड जियो लेकिन हकीकत ये है तो कुरान को दो तो कुरान के वार सन का पूछो लेकिन कुरान के वार सन को न पूछो थी तो कुरान मंडल जब ढेरो भाई कुरान मंडल समझ में ना आगे आ जाओ ये कुरान न समझने में नहीं वार सन को पूछो थी रास्ते वालों को पूछो थी आए हकाथे आई कहने शान में आई उन्हें के कड़ी खबर मुसलमान मदीने में जो मक्के की कड़ी खबर सच बतायो वो मुसलमान ही मदीने में थे उन्हें के